टॉपिक अदे तव्हांखे ॿुधायो एफिशिएंसी फॉलो इन ते के ख़्यालु वंडिया। हींअर अमेरिका में गॾु हुआसीं त उते घणो करे इन ॿिनि मौज़ुनि ते घणो बहस हो त मूंखे पोइ ख़्यालु थियो त शायदि अया साहब जे ज़हन में इहो ख़्यालु हो या अॻु में ई थी सघे थो त जेका एजेंडा तय थी हुजे उन में इहो मौज़ू आयो हुजे। सो लेक्चर न आहे, हिकिड़ी जर्नल ईअं रैंडम ॻाल्हियूं आहिनि जेके मां तव्हां सां शेयर थो कयां। ऐं इन ॿई अलॻि अलॻि मौज़ू एफिशिएंसी जीअं चयो वियो त हिन सिंधी में छा थो थी सघे, कारकर्दगी आहे, सलाहियत आहे, ऐं फॉलोअप छा आहे। फॉलोअप माना त को बि कमु कजे त उनजी पोइ पुठ भराई कजे या उनखे ॾिसिजे। त मूं राति काफ़ी हिन जी रीडिंग कई, मुख़्तलिफ़ बुक्स जा हवाला कयमि। ज़ाहिर आहे जेॾीमहिल तव्हां ॻाल्हि ॿोल कयो था, ॻाल्हि ॿोल जे दौरान को दलील ॾियो था, को रेफरेंस ॾियो था, त कुझु शयूं पढ़णियूं थियूं पवनि, कुझु शयूं इंटरनेट ते ॾिठमि त मवाद तमामु घणो मौजूदु आहे हिननि ॿिनि मौज़ू ते। बेसिकली जेको चैलेंज हो मुंहिंजे लाइ इहो त हिकिड़ी सियासी क़यादत जेकी सॼो ॾींहुं मुतहरिक आहे अमली तौर ते पंहिंजे इलाइक़नि में, त उहे अमली तौर जेके मुतहरिक कारकुन आहिनि उन्हनि खे हीअ जेके एकेडमिक्स टर्म्स आहिनि, बेसिकली एकेडमिक टर्म्स आहिनि, त इन जे हवाले सां कीअं उन्हनि सां इंटरेक्ट कजे जो उन्हनि ॿिन्ही मौज़ूअनि जी थोरी हिक ॿिए खां सम्झ वठूं ऐं पोइ ॾिसूं त अमली तौर ते पाण पंहिंजे सियासी सफ़र में इन्हनि ॿिन्हिनि शयुनि खे कीअं इस्तेमालु करे था सघूं। त एफिशिएंसी जीअं चयो वियो त सलाहियत थी सघे थी ऐं स्किल बि थी सघे थी। एफिशिएंसी बुनियादी तौर ते हिकिड़ो वैल्यू एडिड टर्म आहे। मिसाल तौरु पाण वञूं था केॾीमहिल कंहिं खाधे पीते जी शॉप ते, काउंटर ते हमरा पुछंदा आहिनि त जीअं तव्हां 10 रुपया एक्स्ट्रा ॾींदो त तव्हांजी पेप्सी नंढी खां वॾी थी वेंदी ऐं फ्रेंच फ्राइज़ वधीक थी वेंदा, त इहा वैल्यू एडिड आहे। त एफिशिएंसी बेसिकली हिकिड़ो वैल्यू एडिड टर्म आहे त का बि अहिड़ी सलाहियत स्किल को अहिड़ो एक्ट जंहिंजे नतीजे में तव्हांजा वसीला बचनि। बेसिकली इकनॉमिक्स जो टर्म आहे, बिज़नेस मैनेजमेंट जो टर्म आहे, पर इहो ज़िंदगी जे हर मौज़ू ते लागू करे सघे थो। मिसाल तौरु टाइम ते अची पंहिंजो सेशन शुरू करणु, वरी जेतिरो ॾिनल टाइम आहे उन में पंहिंजी ॻाल्हि ॿोल पूरी करणु, इहो बि हिकिड़ो एफिशिएंसी में शुमारु थिए थो त तव्हां हिकिड़ो इफेक्टिव तरीक़े सां एफिशिएंट तरीक़े सां कमु कयो, नतीजे में वक़्तु बि बचियो, वक़्त जी सलाहियत बची, तव्हांजी जेका ॻाल्हि ॿोल या गुफ़्तगू जी सलाहियत उहा बि मेंटेन थी, ऐं जेके ॿुधंदड़ आहिनि उन्हनि बि जेको टाइम फ्रेम ज़हन में रखियो हूंदो त हिन वक़्तु अचिबो लेक्चर में, तनज़ीमी कार्रवाई जो हिसो वठिबो ऐं लेक्चर ॿुधबो, वरी हिन टाइम ते हलियो वञिबो पंहिंजनि गाॾियुनि में या जेका पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उन में चढ़ी पंहिंजे माॻनि आहे। त इहो सॼो जेको पैकेज आहे टाइम मैनेजमेंट जो, जेके अॼु दोस्त आया हूंदा, त इहो बि एफिशिएंसी में शुमारु थींदो। जलसा जुलूस थियंदा पाण वटि, तव्हां ॾिसो टाइम 10 लिखंदा आहियूं, पोइ 1 बजे ताईं, इहो माना तसवुरु हूंदो आहे त इहो 12 खां पहिरीं प्रोग्राम शुरू कोन थींदो। त इहो बेसिकली इनएफिशिएंट आहे। जे अगरि एफिशिएंसी जी पाण नेगेटिव साइड वठूं त इहो बेसिकली इनएफिशिएंट रवैयो आहे त 2-2 कलाक प्रोग्राम लेट थो शुरू थिए, 3-3 कलाक लेट थो शुरू थिए। उन नतीजे में न रुगो मैकेनिकल सलाहियतूं डिस्टर्ब थियूं थियनि। मैकेनिकल सां मुराद तव्हां गाॾी किराए ते करे आया हूंदो त हमरा चवंदो त साईं हाणे तव्हां त मूंखे तलार मां चयो त 12 ताईं मोटींदासीं, पर हिते त 3 थी वियो, हाणे तव्हांखे 200 रुपया मूंखे या 500 रुपया मथे ॾियणा पवंदा। त न फ़क़ति मैकेनिकल सलाहियत डिस्टर्ब थी थिए, जंहिंमें तव्हांजे कैपिटल ते असरु थो पए, उहो तव्हांजो कैपिटल माली थी थो सघे, उहो तव्हांजी इंटेलेक्चुअल थिंकिंग जो थी थो सघे, तव्हांजी कंहिं इजलास जलसे में वेहण जी सघ आहे उहा बि थी सघे। त इहा एफिशिएंसी पोइ तव्हांजी वरी जेका नेगेटिव उनजी वठंदासीं साइड, त उहो नॉन इफेक्टिवनेस ई आहे, त उनजो बर्डन पवंदो तव्हांजे माली वसीलनि ते बि, तव्हांजे ज़हनी वसीलनि ते ऐं ॿियनि मामलनि ते। तंहिंजे करे जेका मॉडर्न वर्ल्ड आहे, जेका इंतिहाई मौजूद दुनिया आहे, उते तव्हां ॾिसो त हर शइ एफिशिएंट इन करे आहे जो उहे समूरनि जेके बि कैपिटल्स आहिनि इंसान खे कुदरत जे पारां या पंहिंजी सेल्फ मेड जेका उनजी इनोवेशन्स आहे, उन बुनियाद ते जेके बि कैपिटल्स आहिनि उनजे पैकेज खे उहे एफिशिएंटली यूज़ था कनि, ऐं नतीजे में टाइम जो बि ख़्यालु आहे, वसीलनि जो बि ख़्यालु आहे, ऐं उते जेके रिज़ल्ट आहिनि उन्हनि जो बि तमामु घणो इम्पैक्ट इन करे थो थिए जो उन्हनि शयुनि जो ख़्यालु कयो। त हीअ हिकिड़ो अकेडमिक टर्म आहे, पर उन जी छाकाणि त जीअं मूं अर्ज़ु कयो त हिते ॾिसां पियो मुंहिंजा तमामु
सीनियर दोस्त जिन खां असां नंढे हूंदे खां जिन खे ॿुधूं पिया सियासी अमल में ॾिसूं पिया उहे मौजूदु आहिनि त तव्हां दोस्तनि खां वधीक इन जी अमली जेको कास्ट आहे जेका प्रैक्टिकल कास्ट आहे उहा तव्हां मूंखां वधीक सम्झी सघो था त अगरि माण्हू एफिशिएंट न आहे त हुनजा केतिरा नुक़सान थी था सघनि। तंहिंजे करे ज़ाती ज़िंदगी हुजे, तनज़ीमी अमल हुजे, को गुरूही कमु हुजे, स्टेट फंक्शन्स हुजनि, गवर्नमेंट जा फंक्शन्स हुजनि, त एफिशिएंसी त हर जाइ ते एप्लीकेबल आहे। ईअं न आहे त छाकाणि त बिज़नेस टर्म आहे या इकनॉमिक टर्म आहे त उहो सिर्फ़ु लागू थींदो कंहिं हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन ते या कंहिं रुगो बैंक ते या कंहिं मैनेजमेंट जी कंहिं कंसल्टेंसी ते। इहो हर फ़र्द खां थिए थो। ॿारनि खे टाइम ते स्कूल था पहुचायूं, ॿारनि खे टाइम ते स्कूल मां खणूं था, जेकर किथे को फ्लाइट आहे त बि टाइम ते पहुचूं था ऐं ख़बर आहे त हीअ फ्लाइट निकिरी वई त पोइ नुक़सानु थींदो। त इन में हिकिड़ी एफिशिएंसी वॉलंटियरली आहे। मिसाल तौरु हिते थी सघे थो के दोस्त थोरो लेट आया हुजनि, इहो सोचे त का हालांकि उसूलन टाइम ते पहुचणो हूंदो आहे पर थोरी इहा सहूलियत हूंदी आहे त तव्हां मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ट्रेवल पिया कयो। पर जेकर पाण सभिनि जी हिन वक़्तु जहाज़ हुजे वाशिंगटन DC जो या लंडन जो, त पाण खे ख़बर आहे त कंहिं बि सूरत में पहुचणो आहे त इहा मैंडेटरी एफिशिएंसी आहे जेका तव्हां ते हर सूरत में लागू थियणी आहे। त इन एफिशिएंसी जे हवाले सां ॿिया केतिरा मिसाल ॾेई सघनि था। फॉलोअप ॾाढो इंट्रस्टिंग टर्म आहे। मूं राति काफ़ी हुन ते पढ़ियो पिए, आया साहब सां मुंहिंजी तमामु घणी, आउं हफ़्तो सॼो गॾु हुअसि ऐं तमामु घणो असां हुते माण्हुनि सां मिलियासीं, डिप्लोमेट्स, कांग्रेसमैन, हुतां जा सेनेटर, हुतां जा टैक्सिस जी जो चीफ जस्टिस हुते मौजूदु हो, तमामु घणनि माण्हुनि सां। त उते हर 2 मिंटनि खां पोइ जेकर कंहिं ॻाल्हि ते बहस पियो थिए त उहो फॉलोअप कल्चर बि वरी चवंदुसि त मॉडर्न दुनिया जो तस्वुरु आहे ऐं उन जा बि घणई क़िस्म आहिनि। हिकिड़ा फॉलोअप तव्हांजा फ़र्दी थियनि था। मिसाल तौरु को माण्हू बीमार आहे, पाण मां कंहिंजी तबियत ठीकु न आहे, उहो चेकअप कराइण वियो, कुझु रिपोर्टूं निकितियूं त वरी डॉक्टर चयो त 12 ॾींहंनि खां पोइ टालपुर साहिबु चयो त वाह हफ़्ते खां पोइ वरी चेकअप कराइजी था, ॾिसां त तुंहिंजी खंघि में के ॿिया मसइला त कोन्हनि या कंहिं बि क़िस्म जी बीमारी। त हिकिड़ा इंडिविजुअल फॉलोअप आहिनि एफिशिएंसी वांगुरु ई, हिकिड़ा कलेक्टिव फॉलोअप्स आहिनि, गवर्नमेंटल फॉलोअप्स आहिनि ऐं स्टेट जा फॉलोअप्स आहिनि। त फॉलोअप बि एफिशिएंसी वांगुरु हिकिड़ो अहिड़ो इंटीग्रेटेड टर्म आहे जेको ज़िंदगी जे हर शोबे में लागू थिए थो। मूं कल्ह हिकिड़ी रीडिंग पे पढ़ी, हिकिड़ो पब्लिक फिलासफ़र आहे। कंहिं दौर में फिलासफ़र हूंदा मुख़्तलिफ़ नज़रियनि जा, मुख़्तलिफ़ पॉलिटिकल थाट्स जा ऐं हिकिड़े मख़सूस फ़िक्र जा। त हाणे जॾहिं खां पब्लिक जे हथ में इलाही नॉलेज जो जा टूल्स अची विया आहिनि, त मिसाल तौरु पहिरीं तनज़ीमी तौर ते किताब विराइबा, लिटरेचर विराइबो, पर हाणे जेका टेक्नोलॉजी आई आहे इन जे नतीजे में हर माण्हू वटि पंहिंजो किताबु आहे, पंहिंजो TV स्टेशन आहे, पंहिंजी अख़बार आहे, जेको वणे तव्हां पढ़ो, जेको वणे तव्हां लिखो। त नतीजे में हाणे ख़ुदि जेके इंटेलेक्चुअल्स आहिनि या जेके फिलासफ़र्स आहिनि उन जे हवाले सां बि हिकिड़ा पब्लिक टर्म्स अची विया आहिनि। त छाकाणि त नॉलेज पब्लिक थी वई आहे ऐं मख़सूस हथनि मां निकिरी वई आहे, उहे गवर्नमेंट्स हुजनि, पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि या यूनिवर्सिटीज़ हुजनि, त हाणे फिलासफ़र्स खे पब्लिक फिलासफ़र था चवनि। इहो नथा चवनि त हीअ को लेफ्ट जो फिलासफ़र आहे या हीअ राइट जो फिलासफ़र आहे, हाणे चवंदा पब्लिक फिलासफ़र आहे। त मूं राति हिकिड़ो फ्रेंच पब्लिक फिलासफ़र आहे रोज़मेंट, उनखे पढ़ियो पिए त उन चयो त फॉलोअप कल्चर बेसिकली उन सोसाइटीज़ में घणो एग्ज़िस्ट थो करे जिते ॾाढी इंट्रस्टिंग रीडिंग आहे। ऐं हीअं थोरी देरि में तव्हां सां शेयर कंदुसि उन वेब लिंक, तव्हां मां जेके दोस्त हुनखे पढ़णु चाहिनि। उन चयो बज़ाहिर त फॉलोअप हर ॻाल्हि में लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो। मिसाल तौरु असां जीअं ह्यूस्टन में कुझु मीटिंग्स कयूं त उते दोस्तनि चयो त हाणे हिन जो फॉलोअप कबो। मिसाल तौरु कांग्रेसमैन जेको टैक्सिस जा 4 कांग्रेसमैन आया साहब सां मिलिया त उनजे सेक्रेटरी चयो त वरी तव्हां सां राब्तो कंदासीं। त वरी जेके मुक़ामी दोस्त हुआ उन्हनि चयो साईं हाणे तव्हां फॉलोअप कजो, माना त हुननि सां तव्हांजी अलेक सलेक थी वई, हाणे वरी तव्हां कुझु ॾे वठि कंदो, हुननि सां ॻाल्हाईंदो त हिनखे फॉलोअप चइबो। पर हुनजी रोज़मेंट जी स्टडी चवे थी त हीअ जेको शॉर्ट टर्मिज़म, हुन हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे शॉर्ट टर्मिज़म। उन खे आहे त दुनिया एॾी जेतिरी एडवांस थी आहे
टेक्नोलॉजी जे करे ओतिरी शॉर्ट टेम्पर्ड थी आहे। शॉर्ट टेम्पर्ड मूं वरी पढ़ियो त शॉर्ट टेम्पर्डनेस सां हुनजी छा मुराद आहे त हुन चयो मिसाल तौरु असांजो हाणे सॼो जेको सियासी तहरीक आहे या समाजी तहरीक आहे उहो टीवी टिकर्स जे इर्द गिर्द घुमे थो, हिकिड़ी मख़सूस एक्टिविटी जे गिर्द घुमे थो, वरी उहा एक्टिविटी गुम थी वञे। मूं इहा रीडिंग पढ़ी, मूंखे ॾाढो मज़ो आयो पढ़ण में। जो आयासीं वञे जॾहिं हुयो टैक्सिस में त उते हुन जो हिकिड़ो मौक़िफ़ो इहो त असीं इशूज़ जे पोयां लॻूं था कुझु वक़्तु, उन ते एॾी बाहि मचायूं जो लॻे थो त हाणे इहे सभु मसइला हल थी वेंदा। वरी केॾी महिल उहो इशू ईअं थो गुम थी वञे, पोइ हुन रिंकल खां वठी हीउ जेको रिसेंटली लाड़काने में डॉक्टर छोकिरी जेका मर्डर उन त निमरता ताईं ॿुधायो त उन इलाही दोस्तनि ज़ाहिरा डिसेंट बि रखियो, किन पंहिंजी इख़्तिलाफ़ी राय ॾिनी, किन चयो असीं एग्री नथा कयूं, किन चयो कयूं था। त उन ते हफ़्तो खनि पूरो बहस हलियो। आउं बि ज़ाती तौर ते इन राय सां मुतफ़िक़ न हुअसि। मुंहिंजो ख़्यालु हो त समाज में जेॾी महिल तमामु घणी नज़रियाती ॿाड़ाई हुजे ऐं आइडियालॉजीस कंफ्यूज़ थियल हुजनि, सम्झ न अचनि शयूं, यूनिपोलर वर्ल्ड आहे, हिकु पासे जी न्यू लिबरल इकानमी आहे, उन ते सॼो लताड़े छॾियो आहे नज़रियाती सियासत खे। त उन में इहो जेको समाजी तहरीक आहे थोरो घणो इहो तव्हांखे कंहिं न कंहिं हवाले सां मुतहरिक रखे थो, सियासी कारकुन हुजे, समाजी कारकुन हुजे। पर हिन कामरेड उन ॻाल्हि जी नफ़ी कई आहे, इन ॻाल्हि जी तस्दीक कई आहे जेकी आया असां हफ़्तो पूरो उते ह्यूस्टन में चवंदो आयो। हुनजो हिन फ़िलासफ़ा जो ख़्यालु आहे त जेको शॉर्ट टर्मिज़म आहे इन जे नतीजे में तव्हांजी जेका बि सॼी थिंकिंग आहे, जेको ख़्यालु आहे तव्हांखे तब्दीली जो, तव्हांजे अंदर में कि बुनियादी तब्दीली जो, डिघे मुदे वारी तब्दीली जो, पाइदार तब्दीली जो, उहो तव्हांजो को का मख़सूस बेहक नथो रखे, उहो हर हफ़्ते मटिजंदो थो रहे। जेकर निमरता जो वाक़ियो थो थिए त मुंहिंजूं फीलिंग्स हिकिड़ियूं आहिनि, मुंहिंजो टेम्परामेंट हिकिड़ो आहे। वरी हफ़्ते खां पोइ जेकर उहो वाक़ियो थो थिए दादू में जेका चांडियो छोकिरी पंहिंजे चाचनि लाइ उन्हनि लाइ भेण में उमेर रबाब, त वरी उन इशू खां पोइ मुंहिंजो टेम्परामेंट ॿियो थो थिए, वरी को ॿियो वाक़ियो थो थिए। त हुन चयो आहे त इहो जेको नज़रियाती ॿाड़ाई जो मामिलो आहे उन जे नतीजे में असांजी शॉर्ट टर्मिज़म अची वियो आहे असांजे हर कम में, समाजी तहरीक हुजे, सियासी तहरीक हुजे। ऐं हुन चयो त इन जे नतीजे में डिघे ख्वाब ॾिसण वारी सलाहियत माण्हू जी त 10 साल जिदोजहद कंदुसि, 15 साल कंदुसि, मसइलो न आहे, 20 साल कंदुसि, ऐं पोइ हिकिड़ो अहिड़ो इनकलाब ईंदो जंहिंमें हीअ सभु मामला ठीकु हूंदा, औरतुनि जी आज़ादी जेका आउं थो ॾिसणु घुरां उहा बि अची वेंदी, ॿारड़ा बि स्कूल वेंदा, समाजी इंसाफ़ हूंदो। त हुन सॼो उन ॻाल्हि खे रद्द कयो आहे। मूंखे ॾाढी हैरत थी रहंदी आहे त वेस्ट जो हिकिड़ो फ़िलासफ़र आहे, ॾाढो पॉपुलर फ़िलासफ़र आहे, त उन चयो आहे त रिव्यू करणु घुरिजे दुनिया खे बजाए फॉलोअप कल्चर जे, जेको शॉर्ट टर्म आहे ऐं तव्हांखे हलाए थो। पोइ हुनजी हिकिड़ी ॿी रीडिंग आहे जंहिंमें हू चवे थो त हीउ जेको दुनिया में हिन जेको बि तब्दीली जो ख़्यालु आहे या कहिड़े क़िस्म जो समाज अॾिजे, कहिड़े क़िस्म जी सियासत अॾिजे, उन जो दुनिया में हाणे सॼो वञी ॻाल्हि हिते बीठी आहे त असांजो ट्रम्प पूरो थिए। त मूंखे इहो पढ़ी ॾाढी हैरत थी। मुंहिंजो पाकिस्तान में त इहो मुरवज रवाजु आहे, का बि रिजीम हुजे, नवाज़ शरीफ़ जो, उहो बि चए थो रुगो मुंहिंजो ट्रम्प पूरो थिए, बाक़ी केरु आहे पोइ अॻियां ॾिठो वेंदो। पीपल्स पार्टी वारा बि इहो था कनि, असांजी जेका एग्ज़िस्टिंग गवर्नमेंट आहे उनजो ख़्यालु इहो आहे। त हुनजो वरी हिकिड़ी आर्टिकल आहे वन ट्रम्प फिनामिना, छा उहा कीअं सियासी जेका जिदोजहद आहे डिघी, जंहिंमें पेशेंस खपनि, नज़रियाती पुख़्तगी खपे ऐं तमामु घणी जिदोजहद लाइ हिकिड़ो हौसलो खपे, उहो सॼी दुनिया में कीअं झको थींदो पियो वञे। पोइ हफ़्ते जूं एक्टिविटीज़ आहिनि, केॾी महिल हिन जे पोयां लॻो, केॾी महिल हुन इशू जे पोयां लॻो। पोइ उन बि चयो आहे त फॉलोअप जेको आहे उहो सुठो आहे कल्चर, उनजो ख़्यालु कजे, पर हुन चयो आहे त जेके तमामु वॾी तब्दीली जी ख़्वाहिशमंद सियासी जमायतूं या क़यादतूं आहिनि या कारकुन आहे, उहो इन ट्रम्प ते रिव्यू करे। पोइ उन जे मुक़ाबले में इलाही ॿिया बि आर्टिकल्स मौजूदु हुआ जेके वक़्तु न हो त एतिरो पढ़ी सघां, पर मूंखे ख़्यालु थियो त इहे जेको सॼी नई अंडरस्टैंडिंग आहे सॼी दुनिया में, ख़ासि तौर ते वेस्ट ॾाढो टर्मोइल में आहे। बाज़ारि असांखे लॻे थो त वेस्ट तमामु एडवांस्ड आहे, पर वेस्ट इलाही वॾी तरक़ी करे इन फॉलोअप कल्चर ते, ॿियनि शयुनि ते, पर वरी वॾे क्राइसिस में आहे। तव्हां ॾिसो त दुनिया हिकिड़े पासे इंटीग्रेशन जी ॻाल्हि थी करे, यूरोपियन यूनियन में हेतिरा मुल्क अची विया, शेंजियन वीज़ा ते तव्हां 32 मुल्क घुमी था सघो, पर कल्ह तव्हां ॾिठो त बर्तानिया यूरोपियन यूनियन मां निकिरी वियो। ऐं तव्हां ॾिसो त जेको ईस्ट यूरोप आहे उहो सॼो टर्मोइल में आहे, ऐं ख़ासि तौर ते जेके ईस्ट यूरोप जा उहे कंट्री आहिनि, बल्गारिया, रोमानिया, इहा साइड, उहा सॼी
एथनिक डेमोक्रेसी जो त हिकिड़ो ट्रम्प पियो हले, उन में तमामु घणा झेड़ा आहिनि उन्हनि जा पाण में। ऐं यूरोप जे ख़ुदि अंदरि वॾो तव्हां ॾिठो जेको इकनॉमिक रिसेशन आयो उहो क्राइसिस आहे। ही कोरोना वायरस हिकिड़ो वॾो क्राइसिस आहे। त वेस्ट बि बज़ाहिर तमामु घणे प्रॉब्लम आहे, ऐं जिन उनजो सबबु इहो आहे त उहे जेको शॉर्ट टर्मिज़म आहे, जेका टेक्नोलॉजी जेका असांखे थोरो एडवांटेज ॾिनो आहे, पर इलाही उनजा डिसएडवांटेजिस बि आहिनि। उन मां हिकिड़ो इहो आहे त असां शॉर्ट टर्मिज़म में अची विया आहियूं। 5 मिंट में हिकिड़ी पोस्ट आहे, उन पोयां था लॻूं 10 मिंटनि खां पोइ वरी विसारे ॿी पोस्ट जे पोयां था लॻूं। सोशल मीडिया जो इस्तेमालु उनजो हिकिड़ो हिसो आहे। त हुनजो चवणु इहो आहे त फॉलोअप खे रिव्यू कयो। इहा ई ॻाल्हि अयाज़ साहिबु कई उते हफ़्तो। मूंखे ॾाढो कल्ह पढ़ी खिल पाई। मूं चयो सुभाणे कचहरी थींदी त आउं ॿुधाईंदोसांसि त तव्हांजी थ्योरी हिन कामरेड बि चयो आहे त इन थ्योरी खे रिव्यू कयो ऐं इन नंढनि नंढनि शयुनि में झट हणी ऐं अॻियां थियण जी कोई सलाहियतुनि विञाइण जे बदिरां डिघे मुदे वारी नज़र रखी ऐं स्लो स्लो इहे कुझु शयूं आहिनि। ऐं फॉलोअप जे हवाले सां हीअं आहे त फॉलोअप तमामु इम्पॉर्टेंट आहे। फॉलोअप में तव्हां जेॾी महिल ऐं ख़ासि तौर ते पाण जहिड़ो जेको ॾुतड़ियल समाज आहे, जंहिंजो को ओही वाही न आहे। मिसाल तौरु तव्हां इस्टेब्लिशमेंट में, जंहिं रियासत में इस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ु हुजे, एजेंसियूं ख़िलाफ़ु हुजनि, MQM मथे ते लॻल हुजे, सिंधी सिक्योरिटी रिस्क हुजनि, उन सोसाइटी में फॉलोअप कल्चर असां लाइ तमामु ज़रूरी आहे। जीअं अयाज़ साहिब जे अचण खां पहिरीं मूं तव्हांखे ॿुधायो पिए त उते इहो तमामु घणो बहस हो त फॉलोअप कल्चर खे असां जहिड़ा समाज या असां जहिड़ी जेकी धरती आहे, सोसाइटी आहे, उन जूं सियासी पार्टियूं, क़यादत, इवन अफ़राद कीअं फॉलोअप कनि। उन में असां काफ़ी डेवलपमेंट्स बि ॾिठियूं आहिनि। मिसाल तौरु असां डिप्लोमेट्स अचनि था ऐं अचनि था, महिमानियूं खाइनि था, मेज़बानियूं खाइनि था, पोइ हलिया था वञनि। पोइ जेके माण्हू तमामु इंटेलिजेंट आहिनि उहे फॉलोअप कनि था। फॉलोअप कीअं आहे? मिसाल तौरु अमेरिकी सफ़ीर कार्ड ॾिनो मूंखे त हीउ मुंहिंजो कार्ड आहे, मूं कार्ड हुन सां एक्सचेंज कयो। त उन कार्ड जी बिना ते मूं ॾिठो आहे तमामु घटि माण्हू आहिनि जेके वरी फॉलोअप में उन्हनि खे ईमेल कनि था, या अगरि हुन मोबाइल नंबर ॾिनो आहे त उनखे व्हाट्सएप मैसेज कनि था त तव्हां सां मुलाक़ात थी ऐं महिरबानी। पोइ कुझु शयूं हुन सां शेयर कनि था। त मूं पर्सनली बि ॾिठो आहे, काफ़ी मूं पंहिंजा दोस्त बि ॾिठा आहिनि, मूं बि इहा आदत एडॉप्ट करण जी कोशिशि कई आहे। त फॉलोअप पाण जहिड़े समाजनि लाइ हिकिड़ो इंतिहाई अहम ज़रियो आहे, जंहिंमें जीअं मूं सर्वेलेंस कयो त घणो असां वटि पॉलिटिकल पावर असांजे हथ में कोन्हे, इकनॉमिक पावर असांजे हथ में कोन्हे। जेको समाजी तानी पेटो आहे सिंधी सोसाइटी, उहो तव्हां ॾिसो सॼो ॾींहुं हिकिड़ो त सोशल जस्टिस न आहे, पर गॾोगॾु ही जेको रूरल अर्बन डिवाइड आहे, इन बि असांजी जेका सिंधी जेको नॉमनक्लेचर आहे सिंधी सोसाइटी जो, उनखे इलाही डिस्टर्ब कयो आहे। नतीजे में असां वटि हाणे रस्तो बची वियो आहे त असां इन सॼे कल्चर खे एडॉप्ट कयूं। पर ऐं वरी बि चवंदुसि त जेका थ्योरी मूं सवेल पेश कई हिन फ्रेंच स्कॉलर जी, जंहिं ते दोस्तनि इख़्तिलाफ़ु रखियो अयाज़ साहिब सां, मूं सवेल बि इहा ॻाल्हि कई। पर मूं राति पढ़ियो त उन कामरेड अयाज़ साहिब खे जे मौक़िफ़ खे सपोर्ट कई त इन शॉर्ट टर्मिज़म मां निकिरो, हिकिड़े इवेंट मां ॿिए इवेंट में डिघे मुदे जी जदोजहद लाइ पाण खे तयारु कयो। ऐं उन में ज़रूरु फ्रस्ट्रेशन बि ईंदी, डिप्रेशन बि ईंदी। त उन डिप्रेशन मां बचण लाइ ज़रूरी आहे त पाण फॉलोअप कल्चर खे, मिसाल तौरु को कारकुन जेकर अॼु पहिरियों दफ़ो आयो आहे हिन मर्कज़ी इजलास में, त ज़रूरी आहे त हिकिड़ो को बि माण्हू वॉलंटियर करे, वरी उहो हमरा जीअं ॻोठु पहुचे त उनखे हिकिड़ो मैसेज करे फेसबुक ते या मोबाइल ते त तुंहिंजे हुजण सां या तुंहिंजे फलाणे सवाल करण सां इहो इन जो तमामु घणो असांखे ॻाल्हि वणी ऐं तव्हां महिरबानी करे अॻे इजलास में अचिजो। त हाणे इहो जेको फॉलोअप कल्चर आहे, इहो साइंटिफिक बि आहे, इहो इमोशनल बि आहे, इहो हिकिड़े इंडिविजुअल खां स्टार्ट थी स्टेट लेवल ताईं वञे थो। मिसाल तौरु आउं तव्हांखे ॿुधायां थो त सार्क समिट में जॾहिं मुशरफ वियो हो ऐं वाजपेयी उते वेठल हो, मुशरफ हिकिड़ो नापसंदीदा डिक्टेटर आहे असां लाइ ऐं हिकिड़ो तमामु फाशिस्ट माण्हू, पर उनखे उनजो हिकिड़ो जेस्चर थो ॿुधायां त उन सां कहिड़ो थो फ़र्क़ु पवे। मुशरफ पंहिंजी तकीर करे पंहिंजी कुर्सी ॾांहुं वञण जे बदिरां वञी हुन वाजपेयी सां हथु मिलायो। तव्हां मां इलाही दोस्तनि खे यादि हूंदो, उन रुॻो हिकिड़े हथु मिलाइण सां हाणे इहे डिप्लोमेसी में, सफ़ारतकारी में मुख़्तलिफ़ जेस्चर्स आहिनि जेके मैटर कंदा आहिनि। ऐं रफ़ी रज़ा पंहिंजे किताब में लिखियो आहे त छाकाणि त भुटे साहिब जो ख़ासि माण्हू हो, वरी सफ़ीर बि रहियो, त हुन जेको पाक इंडिया रिलेशनशिप में भुटे जो रोल हो, त हुन में लिखियो आहे त इलाही जाइनि ते
भुट्टे जे जेस्चर्स जे करे इलाही मामला इंडिया सां सेटल थिया। जंगी कैदी आण खां वठी उन 2-3 ॿिया मामला, या शिमला वारो सॼो लिखी मामिलो, या ताशकंद वियो जेॾी महिल भुट्टो साहब, त उन रफ़ी रज़ा सभु शयूं लिखियूं आहिनि त जेस्चर्स कीअं मैटर था कनि। त मुशरफ जे उन हथ मिलाइण जे करे असांजो स्टॉक एक्सचेंज 4-5 मुल्कनि में मथे थी वियो। नतीजे में जेको बस डिप्लोमेसी कई वाजपेयी, तव्हांखे यादि हूंदो, उहो बेसिकली उनजो फॉलोअप हो, समझौता एक्सप्रेस जेको थियो। त इहे फॉलोअप्स स्टेट लेवल ते मैटर था कनि, इंडिविजुअली। जीअं मूं चयो त को कारकुन इलाही वक़्त खां पोइ आयो आहे त उनखे 2-4 दोस्त मिली पवनि, वेझो थियनि, वरी उनखे इंगेज कनि। त इहे फॉलोअप्स इन लेवल ते ज़रूरी आहिनि, जेके आउं सम्झां थो त इंडिविजुअली बि करणु घुरिजनि, ऐं पार्टियुनि में त इन जो तमामु घणो फुक़दान आहे। ऐं ॾिसां थो, ऐं हीअ बि हिकिड़ो इंटरनेशनल कल्चर आहे त तव्हां तंज़ीम जेके इजलास थियनि था, ऐं सियासी पार्टियुनि जा जेके पंहिंजी कोर कमेटियुनि जा या मरकज़ी कमेटियुनि जा इजलास थींदा, इहो सॼी दुनिया में कल्चर आहे। उन में मुबसर अचनि था, ॻाल्हाइनि था, पंहिंजो नुक़्ता नज़र पेश कनि था, ऐं माण्हू वेही ऑब्ज़र्व कनि था, पोइ पार्टियुनि खे सलाहूं ॾियनि था। त इहो वॉलंटियरिज़म, वरी वापसि वञनि था, फॉलोअप में सजेशन्स ॾियनि था। त इहो वॉलंटियरिज़म जो कल्चर सॼी दुनिया में मौजूदु आहे। त मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी थी त मूंखे अयाज़ साहब मदू कयो त आउं अचां, तव्हां दोस्तनि सां एड्रेस कयां। त इहे मुंहिंजे ज़हन में कुझु मुख़्तसर ख़्याल हुआ, जंहिंमें मूं आउं सम्झां थो त मूं कोशिशि कई त एफिशिएंसी पहिरीं एक्सप्लेन कयां, वरी फॉलोअप कल्चर ते ॻाल्हायां। ॻाल्हियूं इलाही आहिनि ज़हन में, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मूं हुन ते काफ़ी राति स्टडी करण जी कोशिशि कई, ऐं काफ़ी इंट्रस्टिंग सब्जेक्ट आहे। पर आउं वक़्त जो ख़्यालु रखां थो, ऐं कोशिशि कंदुसि त सवाल जवाब थींदा त वधीक इंटरेक्टिव थींदी बजाए ऐं जेको बि ॻाल्हायां। सवाल जो सेंस बहस या ॿिए के गैर मौजूद माण्हू ते तनक़ीद या बजाए सिखणु। साईं मां मज़र राव जो, मां क़ौमी अवामी तहरीक जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहियां। मां कराची में रहंदो आहियां। सियासी वर्कर हुजण जे नाते कराचीअ में मुख़्तलिफ़ हल्कनि में, सियासी अदबी हल्कनि में उथूं रहियो था। त मजमूई तौरु हिकिड़ो तासर आहे त सिंध में फ़िक्री इफिशंसी, फ़िक्री सघ, फ़िक्री मथ भराइप जी हींअर खोट पई महसूसु थी, या खोट नज़र अचे थी। छो त तव्हां बि इंटेलेक्चुअल आहियो, त असांजो त हुन ते अलॻि आर्ग्यूमेंट हूंदो आहे, पर तव्हां एज़ ए इंटेलेक्चुअल जेको आहे, तव्हांजी हिन बारे में छा राय आहे त जेका मजमूई तौरु मुख़्तलिफ़ सियासी ऐं अदबी हल्कनि में जेका इहा राय आहे त फ़िक्री तौरु सिंध हींअर हेठि थी आहे, इहा हक़ीक़त आहे, तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? बिल्कुलु, आउं तव्हां सां इन ॻाल्हि ते एग्री थो कयां। उनजो सबबु इहो आहे, जीअं मूं सवेल हिकिड़ी थ्योरी तव्हांजी एक्सप्लेन कई त शॉर्ट टर्मिज़म, नतीजे में छा थो थिए त जेॾी महिल को बि समाज तमामु घणे अचे थो क्राइसिस में, जीअं सिंधी समाज आहे हिन वक़्तु क्राइसिस में, त ॾिसबो इहो आहे त ओॾी महिल कहिड़ियूं दुनिया में एग्ज़िस्टिंग, छाकाणि त दुनिया जो हिसो आहियूं, दुनिया जूं कहिड़ियूं एग्ज़िस्टिंग आइडियालॉजीज़ या पॉलिटिकल मूवमेंट्स या आइडियालॉजिकल प्रेशर्स कहिड़ा तव्हां ते डोमिनेट कनि था या तव्हां ते असरु विझनि था। त दुनिया सॼी हींअर बाड़ाई में आहे। को बि दुनिया में तव्हां ॾिसो त हिकिड़ो यूनिपोलर सिस्टम आहे, ऐं हिकिड़ी न्यू लिबरल इकॉनॉमी आहे, जंहिंमें हिकिड़ो ताक़तवर इकनॉमिक जाइंट्स आहिनि, उहे सॼी दुनिया खे रूल पिया कनि। नतीजे में जेको बाइपोलर वर्ल्ड में जेको कॉन्सेप्ट हो, ईस्ट बि हो, वेस्ट बि हो, लेफ्ट बि हुई ऐं राइट बि हुई, उहो त ख़तमु थी वियो। नतीजे में हिकिड़ी यकतरफ़ा फ्लड ऑफ इंफॉर्मेशन आहे हर सतह ते, उहो असां सभु एडॉप्ट कयूं था। पोइ जेके माण्हू जीअं मिसाल तौरु हिते ॾिसां पियो क़ौमी अवामी तहरीक या उहे दोस्त सीनियर जेके इन बाइपोलर सर्द जंग वारे दौर जा, या उन दौर में जॾहिं रूस ऐं अमेरिका वारा इहे कैंप्स हुआ, उन दौर जे लिटरेचर मां निकितल जेके माण्हू आहिनि, उहे थोरो घणो इन नज़रियाती जेका हाणे लीक सफ़ा सनी थी वई आहे, उन गिरे एरियाज़ खे सम्झनि था। बाक़ी त सॼी दुनिया ब्लैक एंड वाइट थी वई आहे। जीअं मुशरफ चवंदो, या अमेरिका मुशरफ खे चयो त या असांजे पासे या कंहिं पासे कोन्हे, पोइ मुशरफ वरी इहो फार्मूलो एडॉप्ट कयो पाकिस्तान में, या मूंसां आहियो या कंहिं पासे न आहियो। त हाणे दुनिया में नज़रियाती जेका आइडियालॉजिकल जेका बेस आहे, उहो बि ईअं थी वियो आहे, या सरमाएदार सिस्टम चए थो मुंहिंजे पासे आहियो या तव्हां कंहिं पासे न आहियो। त नतीजे में तमामु घटि अहिड़ा माण्हू बचा आहिनि। मिसाल तौरु वर्ल्ड सोशल फोरम तव्हांखे यादि हूंदो, उहो हिकिड़ो दुनिया में सिस्टम निकितो, उन में उहो बि सॼो एंजियोनाइज़ेशन जो शिकार थी वियो। ऐं तव्हांखे यादि हूंदो त अरुंधति राय उनजे बुनियादी मेंबरनि मां हुई, ऐं उनजी जेका इलाही सेशन्स में
पलीजो साहब वॾो उहो बि बींदो रहियो। उन माई जेको आख़िरी ख़त लिखियो जेको फोरम अधु पाकिस्तान में थियो अधु इंडिया में, तव्हांखे यादि हूंदो कराची में, उन में अवामी तहरीक तमामु वॾे एक्टिवली उन में हिसो वरितो। मूंखे यादि आहे असीं उन करामत वारा इन्हनि सां गॾु हुआसीं। उन में हुन माई ख़त लिखियो त जॾहिं कारकुन भाड़ो पुछणु शुरू करे त मूंखे भाड़ो केरु ॾींदो, उनजो ख़त आहे इंटरनेट ते पियो आहे अरुंधति राय जो। उनजो बसि इन जो मतिलबु त मूवमेंट ख़तमु थी वई। त इहा हिकिड़ी थोरी घणी मूवमेंट हली, उहा बि झकी थी वई। साउथ ईस्ट एशिया में थोरी घणी मूवमेंट हली, उहा बि ख़तमु थी वई। तव्हां ॾिठो त स्पेन इन पासे थोरो क़ौम जी बुनियाद ते ऐं एथनिसिटी जी बुनियाद ते मूवमेंट्स हलियूं। त हीउ सरमादारो निज़ाम एॾो ख़तरनाक आहे। इहो असां जंहिं फेज़ में आहियूं फॉर्चुनेटली या अनफॉर्चुनेटली, उन में इलाही एडवांटेजिस बि आहिनि असांखे, पर वॾे में एॾो डिसएडवांटेज इहो आहे त उन में असां अहिड़े फेज़ में जंहिंमें आहियूं जंहिंमें इहो तमामु वॾो आइडियालॉजिकल रिसेशन जेके असीं नज़रियाती बाड़ाई चऊं, इहो फेज़ असांजे मथां पंहिंजे मुकमल हैबत सां तारी आहे। उन में वरी सिंध वधीक इफेक्टिव इन करे आहे जो सिंध गुज़िरियल 40-50-60 सालनि में को सुठो मिडिल क्लास जेको थोरो घणो उभरियो 1 यूनिट ताईं, उहो मुस्तक़िल पोइ 80 खां पोइ वेहंदो हुओ हिकिड़ी डिज़ाइन सां। तव्हां ॾिसो त जेको नज़रियाती कारकुन आहे ऐं या जेको साईं चए थो त हिकिड़ो फ़िक्री ऐं हिकिड़े सुठे ख़्यालु रखण वारो वतन दोस्त ख़्यालु, माण्हुनि सां मोहबत वारो ख़्यालु, उहो मास्तर पैदा थियणु बंदि थी वियो, शाइर ॻोठनि में पैदा थियणु बंदि थी वियो, उहो समाजी कारकुन बंदि थी वियो। तव्हां मां इलाही दोस्त सीनियर वेठा आहिनि जेके ॿुधाईंदा अॼु खां 30 साल अॻु ॻोठ में वञिबो त इहो तबिको डोमिनेट कंदो सॼे उते जेको पब्लिक ओपिनियन हो पंहिंजे में। हाणे हिकिड़ो इन सरमादार निज़ाम जो जेको सभिनि खां वर्स्ट फॉर्म आहे असां वटि, बदबूदार हिकिड़ो जागीरदार आहे, वॾेरो आहे, उहो एॾो ठग आहे जो ॿाहिरि मिलंदो तव्हांखे यूरोप में, अमेरिका में, कॉन्फ्रेंसुनि में अंग्रेजी बहितरीनु ॻाल्हाईंदो ऐं स्पीच ज़बरदस्त कंदो। को बिरकिले मां पढ़ियलु हूंदो, को ऑक्सफोर्ड मां पढ़ियलु हूंदो, ऐं उते पोइ तव्हांखे वरी महीनो खपे तॾहिं तव्हां अंग्रेज़ खे कन्विंस कयो त भाई हीउ जेको हिते पोस्ट पियो करे इहो बिल्कुलु तज़ाद में आहे जेको हिन जो किरदारु पंहिंजे ॻोठ में। त ख़ुदि इहो वॾो असां लाइ चैलेंज आहे फ़िक्री तौर ते। असीं पहिरीं त उन जे सॼे किरदार खे एक्सपोज़ करे ज़ीरो सम गेम ठाहियूं, माना हिकिड़ी महिनत इहा थी, वरी पोइ ज़ीरो सम गेम खां पोइ पंहिंजी हेठि सूरत पैदा कयूं। नतीजे में सिंधी मिडिल क्लास उसरियो कोन, मुंहिंजी ज़ाती राय या 20-30 सालनि में। पोइ असां इन प्रेशर्स में जेको लिटरेचर अचे थो, जीअं मूं चयो शॉर्ट टर्मिज़म, मूं मुखालफ़त कई आहे आया साहब जे ख़्याल जी, मूं तव्हांखे सवेल ॿुधायो ह्यूस्टन में केॾीमहिल निमरता जे पोयां था लॻूं, केॾीमहिल रिंकल जे पोयां था लॻूं। पर हीअ जेका राति मूं रीडिंग कई हुन चयो त इहो त वॾे में वॾो तव्हांजो अलमियो आहे हिन मॉडर्न वर्ल्ड में समाजनि जो, त उहे टिकर्स जे पोयां था लॻनि, शॉर्ट टर्मिज़म जूं जेके थ्योरीज़ आहिनि उन जे पोयां था लॻनि। नतीजे में असां वटि सोशल साइंटिस्ट ई पैदा न थियो आहे। तव्हां मूंखे ॿुधायो सिंध में 20-30 सालनि में को अहिड़ो समाजी साइंसदान पैदा थियो आहे जेको वेही ॿुधाए त सिंधी मुहाजिर तज़ाद जो जेको रैशनल या अक़ली मंतकी जेको आहे सो उनजो जेको हल आहे उहो हीअ आहे जेका थ्योरी सॼी सिंधी सोसाइटी अडॉप्ट करे। पोइ असां इमोशनल हुन में ग्रिड में केॾीमहिल के दोस्त कहिड़ी थ्योरी था पेश कनि, केॾीमहिल का थ्योरी पेश था कनि। हिकिड़ी मशहूरु थ्योरी आहे कार्ल पोपर जी हॉर्स एंड राइडर। उहो चए थो त जेके सिंधी समाज आहिनि उहे बेसिकली हॉर्स ऐं राइडर, माना घोड़े सवार ऐं घोड़ो आहे। ऐं उन थ्योरी खे हुन चयो आहे त इहा रैशनैलिटी अक़लियत पसंदी वर्सिस अर्ज ख़्वाहिश। त चई हाणे घोड़े जी पंहिंजी तमन्ना आहे ऐं घोड़े सवार जी पंहिंजी तमन्ना आहे, त इहा रैशनैलिटी ऐं जेका अर्ज आहे इहा कीअं सिनर्जाइज़ थिए जो घोड़ो बि हिकिड़ी ॻाल्हि सम्झे, घोड़े सवार बि हिकिड़ी ॻाल्हि सम्झे। कार्ल पोपर चए थो इहो तय कंदो समाजी साइंसदान आहिनि कोन। मूंखे हिकिड़ो डोज़ लॻे कंहिं इवेंट जो, ऐं हफ़्तो हिकिड़ी ॻाल्हि जे पोयां लॻी वञा, कंहिं ॿिए दोस्त खे कराची में डोज़ लॻियो, हफ़्तो ॿिए ॻाल्हि जे पोयां लॻी वञे। त बेसिकली सोशल साइंटिस्ट न आहे सिंधी सोसाइटी में जेको ॿुधाए त मिसाल तौरु सॼो ॾींहुं असां चवंदा त फ्यूडलिज़म ख़राबु आहे, पर जेकर को वॾेरो दावत थो ॾिए त असीं पाण खे सां था ॾिसूं त माना गाॾियूं भरे माण्हू, पर उते जेकर को क़ौमी कारकुन जे घर में काज आहे त पुछाई कोन कंदासीं। त ख़ुदि जेकी नफ़्सियात असां मिडिल क्लास जी सॼी वॾेर की जागीरदाराणी थी वई आहे, त इहो त हिकिड़ी वॾी असांजी ट्रांसफॉर्मेशन थियणी ज़रूरत आहे। ऐं उहा त ज़ाहिर इहो ई कंदो इंटलेक्चुअल, जीअं साईं चयो फ़िक्री असांजो लीडर कंदो, शौरी तौर ते जेको अॻु बढ़ंदो। त इहो ख़ुदि हिकिड़ो साईं जेका ॻाल्हि कई आउं सम्झां थो इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। ॿिया त चैलेंज ई न आहिनि समाजी, सियासी, इक़्तिसादी।
पर इहो ख़ुदि वॾो चैलेंज आहे त सिंधी समाज 10 साल खां पोइ 20 सालनि खां पोइ किथे वञी बीहे, उन जी बेहक जेको समाजी साइंसदान तय कंदो उहा ई कोन्हे। हिकिड़ा प्रेशर ग्रुप्स आहिनि ऐं हिकिड़ा इमोशनल असांजा दोस्तनि जो हिकिड़ो पंहिंजो टेम्परामेंट आहे। पोइ केॾी महिल हिकिड़ी ॻाल्हि जे पोयां आहियूं, केॾी महिल ॿी ॻाल्हि जे पोयां आहियूं, त नतीजे में डिघे मुदे वारी जेका सोच आहे त कीअं हिकिड़े पेशन सां, ख़्याल सां ऐं तहमुल सां कि वॾी जदोजहद लाइ वाजाइजे जेका डिघा नतीजा ॾे, पाइदार नतीजा ॾे, उहा जीअं मूं तव्हांखे थ्योरी ॿुधाई कामरेड जी, त उहो चए थो त इहो त हिन दौर में मुमकिन कोन्हे। ऐं इहो मुंहिंजे ज़हन में जेको ख़्यालु आहे उहो आहे। ऐं लॉन्ग टर्म जे हवाले सां जेका तव्हां ॻाल्हि कई आहे, असां शॉर्ट टर्मिज़म तरफ़ वञूं पिया। सिंध में उहो कहिड़ो आहे मेथडोलॉजी जंहिंमें असीं शॉर्ट टर्म खे छॾे या उन्हनि खे कंटिन्यू कंदे लॉन्ग टर्म जेका मेथडोलॉजी आहे उहा कहिड़ी अख़्तियार करणु घुरिजे सिंध एज़ अ मजमूई तौर ते सॼी सिंधी समाज खे या पर्टिकुलरली पॉलिटिकल पार्टीज़ खे उनमें हिकु फॉलोअप में तव्हां चओ था पिया त हीअ जेके शॉर्ट जेके शयूं आहिनि, कॾहिं इर्शाद रांझाणी वारे मामले ते असां मातम बर्पा करे छॾी, कॾहिं नमरता वारे मामले में, कॾहिं रिंकल वारे मामले में, इहे बि त हिकिड़ा समाज में असांजे में इशूज़ थियनि था, उन्हनि खे बि ज़हरी ॻाल्हि आहे उन्हनि खे खणणो पवे थो पियो। लॉन्ग टर्म जे हवाले सां मिसाल एम्बाडी तहरीक हली, एम्बाडी तहरीक कामयाबु थी वई ऐं एम्बाडी तहरीक खां पोइ जेको थियो उनजो समर कहिड़ो मिलियो, उनजो रिज़ल्ट कहिड़ो मिलियो, या सिंध में जेको लॉन्ग टर्म जे हवाले सां जेको पाणी वारी जेका जदोजहद आहे उन हवाले सां जेका जदोजहद हली, पाणी वारो मसइलो अञा ताईं उहो साॻियो एज़ इट इज़ मौजूदु आहे, अञा घटिजी वियो आहे पाणी सिंध में, बेरोज़गारी, लालेसनेस, ॿियूं जेके शयूं आहिनि। उनमें लॉन्ग टर्म जे हवाले सां सिंध जे पॉलिटिकल पार्टीज़ खे, सिंध जे पॉलिटिकल इंटेलिजेंस खे हिन वक़्तु छा करणु घुरिजे, कहिड़ी पॉलिसी अख़्तियार करणु घुरिजे? तमामु इंट्रस्टिंग क्वेश्चन आहे। इन में आउं हिकिड़ो नुक़्तो ॾेई पोइ आउं तव्हांखे पंहिंजी केस स्टडी थो ॿुधायां। ऐं इहो केस स्टडी मूं हुते ह्यूस्टन में पेश कयो। मूं जीअं तव्हांखे सवेल ॿुधायो त जीअं अयाज़ साहब मूंखे चयो त हिन मौज़ू ते ॻाल्हाइणो आहे, त एकेडमिक टर्म्स हुआ, पर मूं कोशिशि कई त हिन जा पॉलिटिकल रेफरेंसिस कहिड़ा कढी था सघूं जेके लाइव हुजनि, पाण सां रोज़मर्रा जी ज़िंदगी में थिया हुजनि, ताकी पाण वरी पोइ सम्झी सघूं सभु ॿाहिरियां एग्ज़ाम्पल्स ॾियण जे बदिरां। त मूं सवेल हिकिड़ी थ्योरी कोट कई। हिकिड़ी ॿी थ्योरी आहे, रिचर्ड फिशर हिकिड़ो जर्नलिस्ट आहे तमामु पॉपुलर, उनजी हिकिड़ी आर्टिकल आहे जेको राति में पढ़ियो, आवर इनएबिलिटी टू लुक बियॉन्ड द लेटेस्ट न्यूज़ साइकिल। हू थो चए त हीउ जेको टिकर कल्चर आहे न, इन खां बियॉन्ड ॾिसी सियासी जदोजहद या का बि समाजी जदोजहद हाणे तारीख़ कीअं जोड़िजे या पॉलिटिकल कल्चर फॉलोअप ते रीडिंग शुरू, हुन में हिकिड़ो हिन जो ई थियोरी हुई। मूं ॿ टे दफ़ा इहा शइ रेफरेंस में आंदी आहे, वरी हिकु दफ़ो दोस्तनि खां रिपीट थो कयां। पाणी कमेटी ठही, मुशरफ जो माना फाशिज़म उरूज ते हो ऐं रोज़ सिंधियुनि खे दड़का बि ॾे, अब्यूज़ बि करे, बेनज़ीर बि साहिबा बि जिलावतन हुई, नवाज़ शरीफ़ बि जिलावतन हो। सिंध में जेको बि हुननि जो पॉलिटिकल पोज़ीशनिंग आहे, पर बहरहाल कराची में हुन वक़्तु हुनजो असरु वल्ताफ़ हुसैन उहो बि ॿाहिरि हो। नतीजे में बाढ़ाई हुई ऐं सम्झ में न पियो आहे त मुशरफ रोज़ धमकियूं पियो ॾे, डैम बि ठाहींदुसि, कराची बि अलॻि कंदुसि, त आख़िर छा कजे जो अहिड़ी तहरीक जोड़िजे जेका डिघे मुदे वारा नतीजा ॾे। उहे डिघे मुदे वारा नतीजा रुॻो मैकेनिकल न आहिनि त के साख़्त में नज़र अचनि, उहे नफ़्सियाती थी था सघनि, ज़हनी थी था सघनि, नज़रियाती थी था सघनि। पोइ पाणी कमेटी ठही, पोइ पाणी कमेटी हली रिड़ी डॉक्टर साहब यादि हूंदो, 4-5 इंजीनियर जमा थींदा, इब्राहिम काज़ी साहब हूंदो, ऐं पोइ मीटिंगूं थींदे पोइ इंजीनियर वरी मोटंदा, काज़ी मजीद साहब मरूम, उन घर वरी सभु जमा थींदा। हाणे इंजीनियर त वरी उन्हनि जो सॼो माइंड सेट फुट पटी वारो इंजीनियर हुआ, फुट पटी खणी साईं वियासीं, रुॻो कचहरी थियूं, हाणे थींदो छा? हिकु दफ़ो ॿ दफ़ो हिकिड़ी ॾींहुं पलीअ साहिब खे एनजी अबाई साहिब ने चयो त साईं जे मुशरफ डैम ठाहे छॾियो त, हिकु दफ़ो चई, ॿ दफ़ो चई, काज़ी मजीद साहिब जे घर मीटिंग हुई। पोइ पलीअ साहिब हिकिड़े ॾींहुं थोरो ईअं गरम थी चई, अबाई साहिब तूं त बादशाह माण्हू, बाबा ठही वियो, पाण छा करे सघंदासीं, कहिड़ो पाण वटि बम आहिनि, पाण त नॉन वायलेंट आहियूं। ठीकु आहे साहिबु, यादि रखिजे अबाई साहिबु, ॾिसबो इहो तारीख़ में त तूं कहिड़े पासे, हुन पासे हुन पासे
तोखां पहिरीं दुनिया में घणा डैम ठहिया आहिनि 2-3,000 सालनि में। चई साईं जाम ठहियल आहे। चई कंहिंजो नामो निशान आहे न। चई हिननि डैमनि जो नामो निशान न हूंदो, ॻाल्हि बीहंदी त तूं तारीख़ में कहिड़े पासे आहे। त हाणे पाइदार जेका इम्पैक्ट आहे उन जो तालुक़ु रुगो मैकेनिकल स्ट्रक्चर सां न आहे। अॼु निज़ामानी साहिब जो स्ट्रक्चर आहे न, मे बि 5 सालनि खां पोइ साईं त हिकिड़ो RCC को बिल्डिंग ठाहे छॾे। त ख़ुदि जेको पाइदार जेको इम्पैक्ट आहे फ़िक्र ते, सोच ते, शौर ते, उन जो तालुक़ु तव्हांजी नज़रियाती बेहक सां आहे त उहो तव्हां कहिड़े पासे था वञो। त हिकिड़ो त इहो इम्पैक्ट आहे सिंधी सोसाइटी जीअं मूं चयो इलाही चैलेंजिस में आहे। उहो इकनॉमिकली पावरफुल न आहे, पॉलिटिकल पावर बज़ाहिर सिंधियुनि जी हुकूमत आहे, पर तव्हांखे ख़बर आहे किन वटि हुकूमत आहे त सिंधी बज़ाहिर पावर में कोन्हे। समाजी तौरु असांखे एॾो डिवाइड रखियो अथनि अर्बन रूरल में। त असां वटि बचियो इहो आहे त असीं शौरी तौरु घटि में घटि पंहिंजी हिकिड़ी दूरंदेशी सां ॾिसूं त सिंध जी बका कहिड़ी नज़र में आहे, उहा पाइदार नज़र रखूं त इहो ख़ुदि हिकिड़ो एडवांटेज आहे। ऐं ॿियो इहो त हिकिड़ो वेरी फ्रैंकली स्पीकिंग हिकिड़ो ओपिनियन इहो आहे सिंध में त छाकाणि त जीअं मूं फिशर खे कोट कयो त वंस जेको साइकिल आहे न्यूज़ साइकिल इहो ई अॻियां हली लिखे थो त हीउ जेको वन ट्रम अची वियो आहे न माइंड सेट त असांजो ट्रम पूरो थिए, इन बि दुनिया खे इलाही मुंझायो आहे। त नतीजे में स्टेट्समैन पैदा न पिया थियनि, वज़ीर आज़म पैदा थियनि था, लीडर पैदा थियनि था। 5 सालनि जे मुदे में ई सॼे फ्रेम में उन सॼो इहो थीसिस पेश कयो आहे। मूं अॼु फेसबुक ते बि हुनजी हिकिड़ो कोट इस्तेमालु कयो आहे। उहे जेके बि दुनिया में क्राइसिस आहिनि, विट टैक्स लागू थी वियो, यूरोपियन यूनियन मां UK निकिरी वियो, ऐं कोरोना वायरस, त मूंखे हुनजी रीडिंग एॾी वणी। मुंहिंजो जेको अॼु जो क्राइसिस ॿुधाए पियो इहो ई ॿुधाए पियो, छाकाणि त दुनिया जा केॾा वॾा लीडर हुजनि पर उन्हनि जो सॼो फोकस वन ट्रम आहे। त हुन हिते वसांडी इहा फिलासफ़ी आहे वन ट्रम वारी। त हिकिड़ो सिंध में ख़्यालु इहो आहे त जेके बि सिंध जा मसइला आहिनि उहे इन हल थींदा जो तव्हां जेके एग्ज़िस्टिंग सिस्टम्स आहिनि उन जो हिसो थियो, रिजीम जो हिसो थियो, फेडरल पार्टियुनि जो हिसो थियो। जीअं आउं वियसि हिकिड़ी फेडरल पार्टी में, पर मुंहिंजो ज़ाती तौर ते राय इहा आहे, ऐं बिल्कुलु इहा कन्फेशनल स्टेटमेंट आहे त ऐं जेके मुंहिंजा 5-6 साल ख़ान साहिब सां इलाही 2-3 साल इलाही वेझा गुज़रिया, त हीअ जेको सिंध जी ॻाल्हि आहे न, सिंध जी एजेंडा आहे, वतन जी जेका एजेंडा आहे, पंहिंजे माण्हुनि जी एजेंडा। हाणे बिल्कुलु इन ॻाल्हि ते कन्विंस थी पहुतो आहे। भले हिन निज़ामानी साहिब जे हाउस में 50 माण्हू वेठा आहिनि, 100 माण्हू वेठा आहिनि, ऐं अंदर रिकॉर्ड पियो चवां, लाइव पियो वञे। पंहिंजी जेका माण्हूअ जी वतन जी एजेंडा आहे न, उहा भले तव्हांखे ईंदड़ 50 सालनि ताईं नतीजो न ॾिए, पर उन एजेंडा मां न निकिरणु घुरिजे। इहो माना नेक्स्ट टाइम मूं इन करे चयो तव्हांखे केस स्टडी थो ॿुधायां बजाए हितां हुतां जा हवाला ॾियण। हा, उन्हनि सां इंगेजमेंट में रहिजे, उन्हनि सां मामलनि में रहिजे, अलायंसिस में रहिजे, इतिहादनि में वञिजे, पर ॻाल्हि पंहिंजी ते बीहजे। ऐं ख़ासि तौर ते जेको इस्लामाबाद जो आहे मामिलो, उन जेको DNA में वॾो प्रॉब्लम आहे, इस्लामाबाद जे DNA में प्रॉब्लम आहे, पार्टियुनि में प्रॉब्लम कोन्हे। तव्हां ॾिसो इहे पार्टी, पीपल्स पार्टी जॾहिं अपोज़िशन में आहे, तव्हां ॾिसो पलियो हाउस ते वेठी आहे, हिते वेठी आहे, हुते साईं सिंध जी एजेंडा ॿुधायो, वेंटी थल कैनाल कमेटी, कालाबाग डैम कमेटी। इस्लामाबाद वञे थी, उन DNA में प्रॉब्लम आहे। नवाज़ शरीफ़ अचे चए थो बाबा हाणे जे आउं आयुसि न त तव्हां बेफ़िक्र थी वञो पलियो साहिबु, वरी वञे थो इस्लामाबाद में। हीअ कामरेड बसां वारो, इहो बि यकीन कयो त आउं छाकाणि त सिस्टम जो हिसो आहियां, पर्सनली हुनखे सिंध जा कॉम्प्रेस वञनि था। इलाही दोस्तनि शायदि ॾिठो बशीर ख़ान जी वालदा जी 40 ते बि वियो द्वारका में, उहा तस्वीर बि आहे। हुन जी प्रिफरेंस हूंदी त पलीअ साहिब सां मिलां, डॉक्टर साहिब सां मिलां। उहो माण्हू इस्लामाबाद वञे थो त अलाए कहिड़ो इस्लामाबाद जी DNA में प्रॉब्लम आहे जो शयूं सॼी ओवर सेंट्रलाइज़ थी थियूं वञनि। तंहिंजे करे इहो पाइदार जेको बि जिदोजहद आहे, या अञा जेके पाइदार नतीजा आहिनि लॉन्ग टर्म, उनजो मुंहिंजी नज़र में पहिरियों उसूल, बुनियादी सियासी उसूल जेको हाणे आउं उनखे रिव्यू पियो कयां, उहो इहो ई आहे त तव्हां पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि कयो, पंहिंजे वतन जी ॻाल्हि कयो, ऐं तव्हां टेम्पररी जेका टेम्पटेशन आहे न, वक़्ती जेका हिरख आहे, उन वहकिरे में न अचो ऐं पंहिंजी एजेंडा मां न निकिरो। त आउं सम्झां थो इहो एज़ अ ऐं ईअं खणी चवां त प्रैक्टिशनर तव्हांखे ॿुधायां पियो त मुंहिंजी नज़र में इहो हल आहे त पंहिंजी ॻाल्हि ते बीहो, पंहिंजे माण्हुनि सां बीहो, पोइ तव्हांखे नतीजा कुझु बहितर वरी मिली वेंदा। सही बात, मानी जो वक़्तु। अच्छा